ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन मां सां शेयर करे रहिया आहियूं। गरहू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिंदू नारी जो लाश हथ अचण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। घरू वज़ीर पारां हिंदू नारी पारिया कुमारी जो लाश हथ अचण वारे वाक़े ते ॾुख जो इज़हार कयो आहे। घरू वज़ीर DIG साउथ खे जांच जो हुकुम ॾींदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पारिया कुमारी जे वारसनि जो जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो अहम ख़बर आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिंदू नारीअ जो लाश हथ अचण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। घरू वज़ीर पारां हिंदू नारी पारिया कुमारी जो लाश हथ अचण वारे वाक़े ते ॾुख जो इज़हार बि कयो आहे। घरू वज़ीर DIG साउथ खे जांच जो हुकुम ॾींदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त पारिया कुमारी जे वारसनि जो जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो बि आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिंदू नारीअ जो लाश हथ अचण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो। जी शाहिद, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, कराची जे क्लिफ्टन जे छोटा बुखारी वारे इलाइक़े में मुबैना तौर क़त्ल थियल नारी प्रिया भील जे वारसनि जे कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं बाद वारसनि जो चवणु हुयो त नारीअ खे 1.5 हफ़्तो अॻु छोटा बुखारी वारे इलाइक़े जी हिकु बंगले में जेको आहे क़त्ल करे ऐं ख़ुदकशी जो रंग ॾिनो वियो, जंहिंजे क़त्ल जो केस त दाख़िल थियो, पर पुलिस जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। उन मामले ते जेको आहे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पिणु नोटिस वठंदे हिन वक़्तु DIG साउथ खां जेका जामिया इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे, गॾोगॾु वाक़े ते मुश्तमिल जेका आहे जेका कार्रवाई आहे उनजी पिणु जेका घुर कई आहे ऐं जल्द खां जल्द जेको आहे वारसनि खे इंसाफ़ ॾियण जे लाइ जेको आहे चयो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी शायदि अपडेट करण लाइ।